अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। धमाकेदार अपडेट तव्हांजे लाइ खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त आज़म मेघल साहब जी एंट्री थी चुकी आहे दोस्तों। उन जा सीन जेके पिक्चर तव्हां ॾिसी रहिया आहियो बहितरीन तरीक़े सां वरिता विया आहिनि। जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुयो त आज़म मेघल किथे आहे, उन जा सीन किथे आहिनि, त उन जा सीन वरिता विया आहिनि दोस्तों। तव्हां पिक्चर ॾिसी सम्झी विया हूंदव। तंहिं खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। जीअं साथ हलंदो रहे, राट बढ़ंदी रहे। अॼु तव्हांजो जेको वीडियो असां ठाहियो आहे तव्हांजे लाइ सिर्फ़ु आज़म मेघल जे लाइ ठाहियो आहे दोस्तों। त उनजी अपडेट तव्हांखे पहुचाइणी हुई त आज़म मेघल जा जेके सीन हली रहिया आहिनि दोस्तों। ऐं आज़म मेघल बि हिकिड़ो रियासत जो जेको आहे त वॾो माण्हू ॾेखारियो वियो आहे दोस्तों। ऐं उनजी बैकग्राउंड में जेको आहे त हिन पिक्चर में तव्हां ॾिसी रहिया आहियो जीअं त आज़म जे बैकग्राउंड में जेको आहे त हथियारबंद ॾेखारिया विया आहिनि। तव्हां हे बि जेको आहे त रियासत जो बादशाह ई ॾेखारियो वेंदो दोस्तों। ऐं हिन जो बहितरीनु कैरेक्टर आहे आज़म साहब जो दोस्तों। ऐं तव्हांजे इंतज़ार जूं घणियूं ख़तमु थी वियूं दोस्तों। तव्हांजो इंतज़ारु ख़तमु थी वियो। तव्हां काफ़ी दोस्तनि जूं माना इहे ख़बरूं हुयूं त आज़म मेघल किथे आहे, हिन ड्रामे में एंट्री बि कंदो या न। त उन दोस्तनि ॿारनि जे लाइ असां इहे वीडियो ठाहे रहिया आहियूं दोस्तों। त उनजी एंट्री थी चुकी आहे ऐं उन जा सीन धमाकेदार शूटिंग थी रहिया आहिनि दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं अॻिते असांखे अपडेट मिलंदी दोस्तों त तव्हां ॿारनि दोस्तनि ताईं पहुचाईंदा रहंदासीं। फ़िलहालु जेकी अपडेट त असांखे पहुती आहे, मिली आहे, तव्हां पिक्चर ॾिसी सम्झी विया हूंदव। त आज़म साहब जा जेके सीन वरिता विया आहिनि त हिकु बहितरीनु वरिता विया आहिनि दोस्तों। ऐं उनजे बैकग्राउंड बि ॾिसो त ईअं लॻी रहियो आहे त आज़म साहब बि माना रियासत जो वॾेरो आहे दोस्तों। ऐं उन जा पुलिस सां सीन बि थी चुका आहिनि दोस्तों। ऐं फर्ज़न मलिक खजू साहब जेको आहे त पंहिंजी महिनत ऐं जेको कामयाबीअ जी बुलंदियुनि ते चढ़ी रहियो आहे। ऐं हिन ड्रामे जी जेको पिक्चर असां ॾिसूं था असांजे साम्हूं अचनि थियूं दोस्तों, त उहे पिक्चर ॾिसी करे असांखे ईअं लॻे थो त हीउ ड्रामो जेतिरो मक़बूल थींदो त शायदि को KTN जो ड्रामो थियो हुजे दोस्तों। हिन महिल पापनगर हली रहियो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। पर पापनगर जे रिकॉर्ड जेको तोड़ींदो त उहो रियासत ड्रामो आहे दोस्तों, जेको फर्ज़न मलिक खजू साहब जी डायरेक्शन में आहे दोस्तों। ऐं कलम जी तख़लीक़ जेका थियल आहे त नूर ज़हूर साहब जी आहे दोस्तों। नूर ज़हूर ड्रामा जेके बि आहिनि त मशहूरु वेंदा आहिनि, हिट वेंदा आहिनि। त इंतज़ारु तव्हांखे करिणो पवंदो दोस्तों। बाक़ी कुझु ॾींहं उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।